अस्सलाम वालेकुम दोस्तों, आयात ऑनलाइन एकेडमी में अव्हांखे वेलकम चऊं था। दोस्तों, तव्हां कॾहिं सोचियो आहे त असीं बीमार छो थींदा आहियूं? छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त खीर दही में कीअं कन्वर्ट थींदो आहे? छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त फ्रूट भाॼियूं उहे छो ख़राब थींदा आहिनि, छो सड़ी ॻरी वेंदा आहिनि? कॾहिं तव्हां सोचियो? सो अचो अॼु असां इन्हनि सवालनि जो हल कढूं था। अॼु असां वटि क्लास 5 जो साइंस चैप्टर नंबर 2 जो टॉपिक आहे माइक्रो ऑर्गेनिज्म, यानी खुर्दबीनी जानदार। हिन खे खुर्दबीनी जानदार इन जे करे चयो वञे थो छो त एतिरा नंढा जानदार आहिनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि खे खुर्दबीनी जे ज़रिए ॾिसी सघिजे थो। को बि इंसान खुली अखि जे ज़रिए उन्हनि खे न पियो ॾिसी सघे, यानी खुर्दबीनी जे ज़रिए उन्हनि खे ॾिसी सघिजे थो। ही तमामु नंढा जानदार आहिनि, एतिरा नंढा जानदार आहिनि जो हिकु चमचो जेकॾहिं तव्हां मिटी जो खणंदो त उन में बि कम से कम 1 करोड़ खां मथे खुर्दबीनी जानदार आहिनि, यानी नंढड़ा जानदार आहिनि। उहे तमामु नंढे साइज़ में, एतिरा नंढे साइज़ में हिकिड़े चमचो मिटी जो खणंदो त उन में करोड़ जे तइदाद में सुई तव्हां ॾिठो आहे, सिबण वारी सुई, उन सुई जे जिते असां धाॻो विझंदा आहियूं उन जे नंढड़े सुराख में बि लखनि जे तइदाद में उहे नंढड़ा जानदार समाइजी सघनि था। तो नंढड़ा जानदार जेके आहिनि उहे तमामु क़ीमती बि आहिनि ऐं नुक़सानकार बि आहिनि। फ़िलहालु इन्हनि जे बारे में थोरो पढ़ूं था त साइंसदान इन्हनि खे 3 कैटेगरीज़ में रखियो आहे: वायरस, बैक्टीरिया एंड फंजाई। असां बैक्टीरिया जे वायरस जे बारे में तव्हांखे थोरो ॿुधाईंदा हलूं त वायरस हिकु नंढो जानदार आहे त ॿियनि सभिनी जे भेट में सफ़ा नंढो जानदार आहे। एतिरो त नंढो आहे जो तमामु ताक़तवर खुर्दबीनी जे ज़रिए इनखे ॾिसी सघिजे थो। हिन वायरस खे दवाउनि जे लाइ बि इस्तेमालु कयो वञे थो। काफ़ी मिसाल तौरु हिकिड़ो पोलियो वायरस हिकिड़ी बीमारी आहे जेका माज़ूरी करे माज़ूरी जेको थींदो आहे नंढनि ॿारनि में, उन्हनि पोलियो वैक्सीन बि इन्ही पोलियो वायरस मां ई ठाहे करे पोलियो वैक्सीन तयारु कयो वियो आहे जेका ॿारनि खे पीआरे करे उन मर्ज़ खां बचायो वञे। ऐं उन वायरस जा ॿिया केतिरा ई नुक़सान बि आहिनि, बिल्कुलु आहिनि। नुक़सान में जेकॾहिं असां ॾिसूं डेली बेसिस ते असांखे जेको आहे नज़ला, ज़ुकाम वग़ैरह फ्लू वायरस जे करे थींदा रहंदा आहिनि। ऐं विच में हिकिड़ो कोरोना वायरस ख़तरनाक अची वियो आहे, डेंगी वायरस काफ़ी हलंदो रहंदो आहे। ही जेकी वायरस आहिनि उन्हनि मां काफ़ी बीमारियूं थियनि था। वरी असांजे लाइ बैक्टीरिया बि तमामु केतिरा फ़ाइदेमंद बि आहिनि, नुक़सानकार बि आहिनि। कुझु बैक्टीरिया जेके आहिनि उहे दवाउनि में इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं हमेशह तव्हांखे चवनि था खीर जेका आहे उहा दही में कीअं कन्वर्ट थींदो आहे, इहो बि बैक्टीरिया जो कमु आहे, यानी बैक्टीरिया जे करे इहो खीर दही में कन्वर्ट थींदो आहे। इन बैक्टीरिया जा काफ़ी नुक़सान बि आहिनि, काफ़ी बीमारियूं, साई, हेपेटाइटिस यानी मुख़्तलिफ़ पेट दर्द, काफ़ी बीमारियूं आहिनि जेके इन बैक्टीरिया जे करे थींदा आहिनि। हिकिड़ो आम बैक्टीरिया आहे जेको एसिटिरिचिया कोली जे नाले सां एसिटिरिचिया कोली जे नाले सां मशहूरु आहे। उहो इंसान ऐं जानवरनि जे आंडे में हमेशह थींदो रहंदो आहे ऐं ही बैक्टीरिया फ़ाइदेमंद आहिनि, नुक़सानदार। वरी असां फंजीज़ में जो था फंगस जेके फंजीज़ आहिनि, फंजाई, उन्हनि जो काफ़ी किरदारु आहे खाधे ठाहिण में, दवाउनि में बि काफ़ी इस्तेमालु थियनि था। तव्हां रोटी जो मिसाल ॾिसो, असां जेको रोटी ठाहींदा आहियूं बेकरीज़ में, उनमें इन फंजीज़ जो इस्तेमालु कयो वञे थो। ऐं काफ़ी फंजीज़ जेके आहिनि उहे बीमारियुनि जा सबबु बणिजनि था। जेकॾहिं तव्हां पेरनि जा आङुरियुनि जे अंदरि जेका विचड़ंदड़ बीमारियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पेर फटिजी पवंदा आहिनि, उनमें फंगस जी बीमारी पैदा थींदी आहे, जंहिंखे एसिडिटिस चयो वञे थो, इहा फंगस जे करे थींदी आहे। तो दोस्तों, ही माइक्रो ऑर्गेनिज्म जो टॉपिक असां पढ़ियो आहे, ही नंढा जानदार आहिनि, ही तमामु क़ीमती बि आहिनि, तमामु फ़ाइदेमंद बि आहिनि, पर तमामु नुक़सानकार बि आहिनि। अगरि जेकॾहिं इहे माइक्रो ऑर्गेनिज्म हिन दुनिया में न हुजनि शायदि असांजे हिन दुनिया में तमामु वॾे हिकिड़े गंद किचिरे जे ढेर में हुजूं हा। उन गंद किचिरे जे ढेर खे सफ़ाई दुनिया में रखणु हिननि माइक्रो ऑर्गेनिज्म जो कमु आहे। हीउ तहलील जो कमु कंदा आहिनि। जॾहिं तव्हां को दूध वग़ैरह उछलाईंदा आहियो त उन खे टोड़े ख़तमु करे मिटी बनाए छॾींदा आहिनि। जॾहिं वण जानवर जेके मरींदा आहिनि उनखे ज़मीन में खाई मिटी बनाए छॾींदा आहिनि।
इहो बि प्रोटीन जानदारनि जो ई कमु आहे। ऐं हीअ काफ़ी बीमारियुनि में इस्तेमालु थींदा आहिनि, काफ़ी शयूं ठाहिण में। जेकॾहिं दोस्तो हमेशह असां पंहिंजे टॉपिक जे लास्ट में कुझु सुवाल पुछंदा आहियूं पंहिंजे नाज़रीन खां। दोस्तो अॼु ॿ सुवाल आहिनि जिन जे टॉपिक जे हवाले सां। पिलो जेका बीमारी आहे नज़ला ज़ुकाम, उहा खाल जे करे थींदी आहे। बैक्टीरिया, वायरस ऐं फंजी, हीअ बीमारी जो सबबु कहिड़ो माइक्रोब्स आहे उहो तव्हां ॿुधाइजो। ए बैक्टीरिया, बी वायरस ऐं सी फंजी, उहो तव्हां ॿुधाइजो कमेंट में। हुन खां ॿियो, दही कहिड़े माइक्रोब्स जे करे ठहे? जेका दही पाण ठाहींदा आहियूं उहा कहिड़े माइक्रोब्स ऐं कहिड़े नंढड़े जानदार जे करे उहा खीर दही में कन्वर्ट थींदो? वायरस, फंजी, बैक्टीरिया। तो ये पंहिंजा सवालनि जा जवाब कमेंट में ज़रूरु ॾींदा। मां इंतज़ारु कंदो। महिरबानी।